वाशिंगटन में व्हाइट हाउस ॿाहिरां फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त फायरिंग खां पोइ व्हाइट हाउस खे फौरी तौर ते लॉकडाउन कयो वियो। वाक़िए खां पोइ व्हाइट हाउस जी नार्थ लॉन खे ख़ाली करायो वियो, जॾहिं त अमरीकी सीक्रेट सर्विस जे एहलकारनि मौक़े ते पहुची इलाइक़े जी नाकाबंदी करे वरिती आहे। अमरीकी मीडिया मूजिबि सीक्रेट सर्विस जे एहलकारनि नार्थ लॉन में जमो थियल सहाफ़ियुनि खे प्रेस ब्रीफिंग रूम मोकिले छॾियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वाशिंगटन में व्हाइट हाउस ॿाहिरां फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त फायरिंग खां पोइ व्हाइट हाउस खे फौरी तौर ते लॉकडाउन कयो वियो। वाक़िए खां पोइ व्हाइट हाउस जे नार्थ लॉन खे ख़ाली करायो वियो, जॾहिं त अमरीकी सीक्रेट सर्विस जे एहलकारनि मौक़े ते पहुची इलाइक़े जी नाकाबंदी करे वरिती आहे। अमरीकी मीडिया मूजिबि सीक्रेट सर्विस जे एहलकारनि नार्थ लॉन में जमो थियल सहाफ़ियुनि खे प्रेस ब्रीफिंग रूम मोकिले छॾियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वाशिंगटन में व्हाइट हाउस ॿाहिरां फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त फायरिंग खां पोइ व्हाइट हाउस खे फौरी तौर ते लॉकडाउन कयो वियो। वाक़िए खां पोइ व्हाइट हाउस जी नार्थ लॉन खे ख़ाली करायो वियो, जॾहिं त अमरीकी सीक्रेट सर्विस जे एहलकारनि मौक़े ते पहुची इलाइक़े जी नाकाबंदी करे वरिती आहे। अमरीकी मीडिया मूजिबि सीक्रेट सर्विस जे एहलकारनि नार्थ लॉन में जमो थियल सहाफ़ियुनि खे प्रेस ब्रीफिंग रूम में मोकिले छॾियो।